अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध वीडियोज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाँ हाज़िर आहियां आता राजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर हुलिया साहब। नाज़रीन, असां अॼु ॻाल्हाईंदासीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी 5 सालनि जी हुकूमती कारकर्दगी ऐं ईंदड़ आम चूंडुनि जे हवाले सां जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियंस नओं मंशूर ॾिनो आहे उहो ऐं उन सां गॾोगॾु निगरान जेको सेटअप अचे पियो उन ते बि असां चाहींदासीं त हिन प्रोग्राम में पंहिंजनि नाज़रीन ताईं का न का नई ॼाण असां ज़रूरु पहुचायूं। इन हवाले सां असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तमामु सीनियर अॻवान दिफ़ा जे वफ़ाक़ी वज़ीर साईं नवीद कमर साहब। साईं तव्हांखे भलीकार चऊं था ऐं तव्हांखे हिकिड़ो त 5 साल पूरा करण ते मुबारकूं हुजनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तव्हां मंशूर ॾिनो आहे नओं। हिन मंशूर जे हवाले सां इहो हिकिड़ो सुवाल जेको कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस में तमामु मौजूदु हुयो, मखदूम अमीन फ़हीम साहब मौजूदु हुआ ऐं उते मीडिया जे पारां इहो सुवाल बि उथारियो वियो त 18 करोड़ आवाम लाइ तव्हां मंशूर पेश कयो ऐं मंशूर उर्दू में, अंग्रेज़ सिंधी में या ॿी के ज़बान जे बदिरां अंग्रेज़ी में पेश कयो वियो। उन ते ज़ाहिर आहे कुझु माण्हुनि खे एतिराज़ बि आहे। उन खां सवाइ इहो आहे त हीअ पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियंस जो मंशूर आहे ऐं हिन में असां जेको मंशूर में ॾिठो आहे उहो इहो आहे त उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हूअं त इलेक्शन कमीशन वटि जेको रजिस्टर्ड पार्टी आहे उन में मखदूम अमीन फ़हीम साहब उनजा सरबराह आहिनि, पर तव्हांजे मंशूर में उनजो चेयरपर्सन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ॼाणायो वियो आहे, को चेयरपर्सन सदर आसिफ अली ज़रदारी साहब खे ॼाणायो वियो आहे। त इलेक्शन कमीशन वटि रजिस्टर्ड पार्टी उहा हिकिड़ी ॿी आहे ऐं जेको मंशूर में ॼाणायल आहे उहा हिकिड़ी ॿी आहे। तव्हां कमेटी जा मेंबर बि रहिया, त इहो जेको तदाद आहे इन ते तव्हां छा चवंदव? ॿिन्ही ॻाल्हियुनि जो जवाबु ॾियां थो। हिकु ॻाल्हि त इहा तव्हां ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन करण जी जेका मजबूरी हुई उहा जनरल मुशर्रफ पंहिंजे जेॾीमहिल दौर में 2002 में इलेक्शन्स कराई पे त उनजो ख़्यालु इहो हो त कहिड़ी तरीक़े सां बि शहीद खे इलेक्शन खां ॿाहिरि रखिजे ऐं उन हर क़िस्म जा ॿिया हथ कंडा अंदाज़ में ही डिग्री वारो इशू हो, इन ग़लतफ़हमी में त मतिलबु बीबी डिग्री न हुजे ऐं ॿियूं कई ॻाल्हियूं हुयूं ऐं हिकिड़ी इहा बि हुई त बाबा जंहिं पार्टी जे सरबराह खे जी कन्विक्शन थियल हूंदी उहो उन पार्टी जेका आहे उहा इलेक्शन कोन विड़ी सघंदी, सरबराह नथो थी सघे पार्टी जो, पार्टी कन्विक्टेड नथो थी सघे। ऐं उन लिहाज़ खां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कई ऑप्शन्स हुआ। हिकिड़ो इहो हो त ॿी शइ जेका आहे सा सरबराही छॾे ॾे पीपल्स पार्टी जी, उहो हुन चयो त मूंखे क़बूल ई कोन्हे ऐं उन खां पोइ ॿियो ऑप्शन इहो हो त पोइ असां ॿिए के नाले में वञूं इलेक्शन में ऐं हिकिड़ी विंग ठाहिजे पार्लियामेंटेरियन, हा हिकिड़ी विंग ठाहे जेका पार्लियामेंट्री विंग हुजे उहा ई इलेक्शन विढ़े ऐं पोइ उहा ई हिकिड़ी ठाहिणी पई, रातो राति बल्कि ठाहिणी पई। हिकिड़े ॾींहुं इहो कानून आयो असांखे ॿिए ॾींहुं वञी उनजी इलेक्शन वग़ैरह कराए ऐं रजिस्टर कराइणो पियो ऐं इलेक्शन विड़ीसीं। माना इहा ईअं ई आहे जीअं तव्हांजी स्टूडेंट विंग आहे, यूथ विंग आहे, लेडीज़ विंग आहे, ईअं पार्लियामेंट उन हिसाब सां त रिप्रेज़ेंटेशन टोटली पीपल्स पार्टी जी आहे न, बिल्कुलु न असीं सम्झूं माना हिनजी मदर पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे त दिलिया न असीं एज़ कैंडिडेट्स न असांजो वोटर असांखे उन हिसाब सां मुख़्तलिफ़ सम्झे थो पीपल्स पार्टी खां, पर जेके क़ानूनी पेचीदगियूं विझी छॾियूं आहिनि उन हिसाब सां इहा जेका आहे लिविंग चइजे जेको बि आहे उनखे वहीकुल करे इस्तेमालु कजे। नवीद साहब 2002 जी रिक्वायरमेंट त इहा ठीकु लॻे थी, 2008 में 2013 में इहा ॻाल्हि वैलिड तव्हांखे लॻे थी? छो त अॼु पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आहे त तव्हां ख़ुदि खणी वञो आहे इलेक्शन कमीशन ॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी 3P वारी रजिस्टर करायो आहे? उन जूं पंहिंजूं लीगल इशूज़ हुआ। असां एज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन सीनियर पार्लियामेंट में आहियूं, उन खे खणी वञो। छो हिकिड़ी ॻाल्हि तव्हां इहा मञींदो त माहौल असांजे लाइ कॾहिं साज़गार ॿियनि इदारनि में कोन रहियो आहे, चाहे फ़ौज हुजे चाहे जुडिशरी हुजे, हमेशह असां हिकिड़ी अंडरडॉग थी करे उते के उन हिसाब सां विढ़ंदा रहिया आहियूं त बाबा असांखे को इंसाफ़ किथे थो मिले। सो उहो हिकिड़ो सिस्टम हिकिड़ो ठही वियो, उहो हलियो पिए त पोइ उन ते वरी हिकिड़ो नओं रिस्क खणण जे लाइ पार्टी तयारु कोन हुई। तव्हांखे ख़बर आहे त हर पासे खां
सदर साहब ते इहे हमला पिया हलनि त जी तो तव्हीं सदर रहियो त तव्हीं पार्टी जे सरबराह नथा थी सघो तूं जेको केस जो पियो को लाहौर हाई कोर्ट कंहिं कानून में लिखियल कोन्हे कंहिं आइन में लिखियल कोन्हे पर आहे जे चवण ते अचनि था त पोइ असां ते हर क़िस्म जी बंदिश ऐं पाबंदी अचे थी त उन हिसाब सां उन्हनि मामलनि खे असां सिर्फ़ु छेड़ियो जिन खे असांजो ख़्यालु हो त असीं हिन मां कढी वेंदासीं न पर इहे सभु मसइला पंहिंजी जाइ ते तव्हां नथा सम्झो त इन्हनि इशूज़ जे करे ओरिजिनल पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका आहे उन ते जेको तव्हांजो मालिकी जो हक़ु आहे उहो कंहिं महिल बि खसिजी सघे थो छो त हिकिड़ी मोहतरमा नाहिद ख़ान आहे उहा पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी मालिक थी ऐं इलेक्शन कमीशन वटि पहुची वई आहे उनखां सवाइ गुनवा भुट्टो साहिबा जो बि हिकिड़ी क्लेम आहे ऐं प्लस तव्हांजो पंहिंजो वकील लाहौर हाई कोर्ट में वञी चवे थो त जेका पीपुल्स पार्टी आहे उहा त हिकिड़ी NGO आहे ऐं उहा का सियासी पार्टी कोन्हे असुल पार्टी पार्लियामेंटेरियन हिकु ॻाल्हि ॿुधो माण्हुनि जूं बि एतिरियूं मेमोरीज़ वीक कोन आहिनि 77 खां वठी कौसर नियाज़ी खां वठी हर क़िस्म जी जेका एस्टेब्लिशमेंट आहे उन कोशिश इहा कई आहे त इहा पीपुल्स पार्टी असीं हिननि खां खसे ऐं कंहिं न कंहिं इन हथ ठोके के उनखे ॾियूं पोइ हर क़िस्म जे माण्हू खे उन्हनि इस्तेमालु कयो आहे पीपुल्स पार्टी जे अंदरि वेठल माण्हुनि खे इस्तेमालु कयो अथनि पीपुल्स पार्टी मां निकितल माण्हुनि खे इस्तेमालु कयो अथनि पीपुल्स पार्टी सां अफिलिएशन जीअं गनवा साहिबा जो या ॿियनि खे इस्तेमालु करण जो कयो अथनि पर हर उहा कोशिशि माण्हुनि नाकाम कई आहे न सही जॾहिं माण्हू अचनि था ऐं सपोर्ट ॾियनि था वोट ॾियनि था या उन ते रोडनि रस्तनि ते निकिरनि था त उहो पंहिंजो सपोर्ट ॿुधाइनि था उहो ॿुधाइनि था त असली कहिड़ो आहे नकली कहिड़ो आहे हिननि जे चवण सां या हिननि जे सॼी हिननि ड्रामनि सां कुझु कोन थींदो उहो त आहे पंहिंजी जाइ ते पर तव्हां सम्झो था त पीपुल्स पार्टीअ जा कई धड़ा रहिया ऐं कई टुकड़ा थिया जेका तव्हांजी ॻाल्हि चओ था त उहो बि एफर्ट बि थी पर हीउ जेको 2007 में मोहतरमा जे शहादत खां पोइ पार्टी टेक ओवर कई बिलावल भुट्टो ऐं आसिफ ज़रदारी साहब त उहा जेका ट्रांज़िशन हुई उहा सम्झो था त पार्टी हाणे सेटल थी वई आहे ऐं हाणे इन मां वधीक धड़ा हिन 2013 जे इलेक्शन में या ऑनवर्ड न निकिरंदा मुंहिंजो ख़्यालु कोन्हे त इवन 2007 या 2008 में इन ते कोई क्वेश्चन उथियो या का कॉन्ट्रोवर्सी थी न ई अॼु कॉन्ट्रोवर्सी आहे उहो त को माण्हू को डिस्कंटेड एलिमेंट थिए थो उहो पासे ते थी वञे ऐं पोइ पंहिंजे पाण खे क्लेम करे उहो त हिकिड़ी अलॻि शइ थींदी आहे पर मुंहिंजो ख़्यालु आहे की को बि इन में शक शुबो ई कोन्हे त केरु माण्हू आहे जेको बिलावल भुट्टो खे बीबी जो जानशीन कोन सम्झंदो या इवन फॉर दैट मैटर ज़रदारी साहब खे कोन सम्झंदो इन इहे कॉन्ट्रोवर्सीज़ त ठाहियूं वेंदियूं आहिनि क्रिएट कयूं वेंदियूं आहिनि न त आवाम त कॾहिं ॿियो सुवालु कोन असांखां पुछियो आहे त भई ही केरु थींदा आहिनि नाहिद ख़ान जे पुठियां ताईं छो नथा वञूं या आवाम जे अंदरि नवीद साहिब हिन वक़्तु वॾे में वॾो सुवालु इहो आहे तव्हां इलेक्शन में वञो पिया विदिन 2 मंथ्स माण्हू इहो पिया पुछनि हुते ऐं तव्हांखे बि अंदाज़ो हूंदो कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस में जंहिंमें तव्हां मौजूदु बि हुआ ऐं पीपुल्स पार्टी जो नओं मंशूर आयो पार्लियामेंटेरियन जो हुते सुवाल बि थियो ऐं असांजे साथी अता बि उहो सुवालु रखियो हुते त जेको मोहतरमा वारो केस आहे उनजे हवाले सां मतिलबु जेका परफॉर्मेंस पीपुल्स पार्टी खे रखणु घुरिजे या जेको UN कमीशन जे फॉलोअप में केस रीफ्रेम थिए हा ऐं माण्हुनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए हा त माण्हुनि खे गुस्सो गम ॾुख त थिए थो हाणे उहो तव्हांखे यकीनन पार्लियामेंटेरियन आहे वधीक सम्झ हूंदी त हाणे जो वेंदा त तव्हां कीअं स्ट्रेटजी कई हूंदी ऐं इन में इज़ाफ़ो थोरो कंदा त तव्हां इहो चई त इहो प्री जुडिस मामिलो आहे अदालत में आहे ऐं इहो तव्हां आवाम खे चुप कराए समूरा माण्हू असीं गिरफ़्तार करे वरिता आहिनि हिकिड़ो माण्हू मुल्क खां फ़रार आहे जेको हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो न पहिरीं ॻाल्हि इहा त ख़ैर सब जुडिस आहे या न आहे हुनजो को आवाम जे डिस्कशन सां को वास्तो कोन आहे कम से कम असांजे कल्चर ऐं पॉलिटिकल सिस्टम में पर उन में असीं कोई सवाल खे पर्सपेक्टिव में ज़रूरु ॾिसूं फैक्ट इहो आहे त माण्हू त जिन कयो से पकड़ियल आहिनि माण्हू जिन खे सज़ा अचणु खपे आहे उहा अंडर ट्रायल आहिनि ऐं सज़ा ईंदी उन स्पीड सां कोन पई अचे जेतिरो असीं चाहियूं था या आवाम चाहे थी उहो पंहिंजी जाइ ते ॻाल्हि आहे पर उहो ज़रूरी आहे पर उहे माण्हू आहिनि जेके फ्रंट ते हुआ जेका एक्चुअली कार्रवाई करण में हुआ ॻाल्हि इहा आहे त माण्हू चाहिनि था त उन खां मथे अॻिते छा जिन प्लान कयो जिन फाइनेंस कयो मतिलबु कंहिंजे चवण ते कंहिंजे हुन ते हाणे उन में मुख़्तलिफ़ एलिमेंट्स आहिनि उन में उहे एलिमेंट्स आहिनि जिन एक्चुअली पंहिंजो एजेंडा रखी करे ऐं इहो सॼो प्लान बि कयो ऑर्गेनाइज़ बि कयो हिकिड़ा उहे जेके ताक़त हुई इन सॼी ॻाल्हि खे रोकण जी या रोकण वारो त अलाह हूंदो आहे पर इन सॼी ॻाल्हि खे हिकिड़े हद ताईं कंट्रोल में रखण जी उन्हनि उहो रोल कोन अदा कयो
उहो हिकिड़ो सेकेंडरी उहो आहे। पोइ उन जे पुठियां अञा आहे त अञा वॾी साज़िश जेका आहे वाइडर हुन में ॾिसजे त हीउ सॼो सिस्टम केॾांहुं पियो वञे ऐं ईअं करण सां कंहिंखे केतिरो फ़ाइदो थिए थियो। इहे सभु सर्कल्स आहिनि न जेके अचनि था। जेके माण्हू हुआ जंहिं मूं चयो उहो त निट्रायल आहिनि, जे इमीडिएट ऑर्डर ॾिनो पंहिंजो मसूद कहिड़ो बैतुल्ला मसूद, उहो ज़ाहिर आहे ड्रोन में मारिजी वियो, ॻाल्हि ख़तम थी। जंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी हुई रखण जी, सॼी सिक्योरिटी ॾियण जी वग़ैरह, जनरल मुशर्रफ, उनखे तव्हां गार्ड ऑफ ऑनर ॾेई असां कोन गार्ड ऑफ ऑनर, आई एम सॉरी, ॻाल्हि खे ॾिसो न, जेको फैक्ट हुजे हुनखे फैक्ट करे। पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो प्लीज़ न, मोहतरमा जी शहादत खां फौरन पोइ ब्रिगेडियर चीमा जेका ब्रीफिंग ॾिनी, उन ब्रीफिंग में तव्हांजे अॼु जे मौक़िफ़ में फ़र्क़ु कहिड़ो आहे? आख़िर उन वक़्तु तव्हां जेको रिएक्ट उन ते कयो चीमा जी ब्रीफिंग ते, चीमा बि इहो चयो त बैतुल्ला मसूद जे इशारे ते ही माण्हू आया, हिननि कयो ऐं ही सभु कुझु थियो। अॼु तव्हां बि ई था चओ। अदा ॾिसो न, बैतुल्ला मसूद तव्हीं चओ त न आहे त पोइ असां वटि को प्रूफ हुजे न त बैतुल्ला मसूद हिन ॻाल्हि में इन्वॉल्व कोन हो। असीं त चऊं था त चीमा एंड कंपनी या जनरल मुशर्रफ एंड कंपनी बि रिस्पॉन्सिबल आहिनि। सही, ठीकु आहे न, छो जो उन्हनि इहो सॼी ॻाल्हि जो हुननि खे इल्मु हो त ही हिन तरीक़े सां या इन कंहिं बि इन क़िस्म जे तरीक़े सां इहो थी सघे थो त जेका सिक्योरिटी हुननि प्रॉमिस कई हुई, जेका हुननि असांखे त सही, पर हुननि जेके हुननि जा सपोर्टर्स हुआ वाशिंगटन में, उन्हनि खे बि सभु प्रॉमिस कयूं त असीं इहो कंदासीं, असीं उहो ॾींदासीं, गारंटर्स उहे हुआ। पर नवीद साहब, तव्हांजो त मौक़िफ़ हो, तव्हां चयो त असीं UN में केस खणी वेंदासीं, तव्हां UN में केस खणी विया, कमीशन जेके फाइंडिंग्स ॾिनियूं उनजो फॉलोअप न थी सघियो। ॾिसो न, फाइंडिंग्स जेके हुननि ॾिनियूं उन्हनि पर्टिकुलर माण्हुनि सां कोन ॻाल्हायो असांजे प्रेशर विझण जे बावजूदि। फॉर एग्ज़ाम्पल जो UAE जो जेको हेड ऑफ स्टेट आहे, उन्हनि खे सऊदी इंटेलिजेंस जी बि ॻाल्हि हुई, उन्हनि खे हिननि कोन इन्वेस्टिगेशन में आंदो, जंहिंजे करे जेके शयूं असां एज़ प्रूफ्स चाहियूं त रिपोर्ट में अचनि। ॾिसो न, वाइडर जेका रिपोर्ट में ॻाल्हि आहे उहो त असीं तव्हीं सभई सम्झूं था ऐं ॼाणूं था, पर ॻाल्हि अचे तॾहिं जॾहिं को अहिड़ो माण्हू अची चवे त बाबा हा हीअं न, हीअं थियो हो, उहो उन रिपोर्ट में कोन्हे। हिकिड़ो इंटरनेशनल जेके स्टेक होल्डर आहे उनखे राब्तो करणु घुरिजे। जेके फ्रैंकली स्पीकिंग नवीद साहब, जेके मुल्क जे अंदरि जेके स्टेक होल्डर्स आहे, जेको सिक्योरिटी एस्टैब्लिशमेंट ते घणे आङुरियूं खुजंदियूं आहिनि, तव्हां दफ़ा जा वज़ीर बि आयो हाणे ऐं बहितर सम्झो था हिन डायनेमिक्स खे, त उन मामले में त का ख़ासि पेशरफ़ थींदी नज़र न आई असांखे। ॾिसो न, हाणे ॻाल्हि इहा आहे, उहा चॉइस हुई फ्रैंकली, उहो जेका अॼु बि तव्हां सम्झो त चॉइस आहे त हिकिड़ी अहिड़ी इंस्टीट्यूशन जेका पाकिस्तान जे प्रॉबेबली ताक़तवर तरीन इंस्टीट्यूशन आहे, या त पीपल्स पार्टी एज़ अ पार्टी डिसाइड कयो त असीं हिन सॼे खे टेक ऑन था करियूं, ऐं असां हिस्टोरिकली इलाही दफ़ा हुननि खे टेक ऑन कयो आहे, पर टेक ऑन तॾहिं करियूं जॾहिं असां वटि स्ट्रेंथ हुजे, या स्ट्रेंथ हुजे फिज़िकल एक्चुअल एविडेंस जी। मुशर्रफ खे त जनरली माण्हू पॉइंट करे चई सघे थो त भई मुशर्रफ इन्वॉल्व हो, छो जो हिन जो कमु हो ई करणु, पर मुशर्रफ खां अॻिते केतिरो डीप थी वञे ॻाल्हि। हिन ते डिस्कशन जारी रखूं था, पर टाइम त ब्रेक जो। नाज़रीन, हलूं था हिकिड़ी नंढड़े ब्रेक ते, ब्रेक खां वापसि अची हितां ई ॻाल्हि ॿोलियो सिलसिलो ॿीहर शुरू था कयूं। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार। साईं, इहे जेके मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, हिते चलो तव्हां कुझु नथा करे सघो। मोहतरमा, जिन खे कराची वारे हिन ब्लास्ट खां पोइ जिन खे नॉमिनेट कयो, उन्हनि माण्हुनि खे तव्हां इंसाफ़ जे कटड़े में आंदो, उन्हनि खे तव्हां नाइब वज़ीर आज़म बणायो, उन्हनि खे तव्हां विहारियो पाण सां गॾु काबीना में। इहो मोहतरमा जी हिकिड़ी खुली चार्ज शीट हुई, उन्हनि पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंसुनि में इहा ॻाल्हि बिल्कुलु उनखे मुंहं ते इल्ज़ाम ठहिरायो, ऐं उहे माण्हू तव्हांखे प्यारा थी विया। ॾिस न, प्यारा थियण जी ॻाल्हि कोन हूंदी आहे, वरी सियासत जे पंहिंजा डायनेमिक्स हूंदा आहिनि। प्राइम सस्पेक्ट्स जेके हुआ उन्हनि जी पाण ॻाल्हि करे वरिती आहे, जेके इंचार्ज हुआ। हीअ त मोहरा हुआ जेके हितां खां हुते, हाणे
मेन ॻाल्हि वरी बि अचे तव्हांजो इशारो आहे काफ लीग लाइ बिल्कुलु जेका काफ लीग जेका जेका हाणे इतिहादी लीग आहे हिन वक़्तु कातल लीग पहिरें ॾींहं खां वठी उन्हनि खे पहिरीं चयो कातल वियो। लीग हुई पाण इत्तेहादी लीग आहे। बहरहाल सो उन्हनि सां ज़रूरु हिकिड़ो पॉइंट अहिड़ो आयो जेॾी महिल गवर्नमेंट वटि चॉइस कान हुई, या त असां ब्रेक करियूं, पार्लियामेंट खे ब्रेक करियूं, वरी हिकिड़े नए सिलसिले में वञूं जंहिंजो को कहिड़े पासे नतीजो निकिरे, या पोइ जेका असां हाणे जेका अनफॉर्चुनेटली इहो वर्ड मिसयूज़ थियल आहे हिन में त रिकन्सिलिएशन वारे इशू ते अचूं, जेका मतिलबु आहे पंहिंजी फिलासफ़ी त भई दुश्मननि खे बि ईअं त क्रिटिसिज़म इहो बि आयो त भुट्टो साहिब जा जेका शहीद करण वारा हुआ जेके कातल हुआ उहे बि त पछाड़ी में अची हिकिड़ी टेबल ते असां सां वेठा ऐं पोइ असां सां गॾु स्ट्रगल कयूं MRD ARD करे, ऐं पोइ नेठ जेको 100 लख ई कढण में उन्हनि जो हथ थियो। ख़ुदा कढियो त न ॾिसो हाणे जीअं तव्हां उन में चओ था त ARD या MRD में जेके माण्हुनि जी स्ट्रगल्स थियूं उहो उनजो को कंट्रीब्यूशन वॾो आहे। ज़ियाउल लख खे अलाह साईं कढियो, ज़ियाउल लख खे मुशरफ खे कढण में कंट्रीब्यूशन आहे। अलाह साईं ज़रियो ठाहियो बम ब्लास्ट जो जेको बहावलपुर में थियो, बेबसूरत उहो त ऐं जेको उहो ॿाहिरां माण्हुनि मैनेज कयो हूंदो। दुनिया में का बि शइ अलाह साईं जी मर्ज़ी सां कोन थींदी आहे, इहो असांजो यकीन आहे। अलाह जी मर्ज़ी खां सवाइ कोन थींदी। हा, सो उहा ॻाल्हि कोन्हे, पर सॼो जेको सिस्टम माहौल ठहियो ऐं इलेक्शन्स थियूं ऐं पार्टी बेस्ड इलेक्शन्स थियूं वग़ैरह वग़ैरह, जेको बि सॼी इहा रिफॉर्म आयो उन माण्हुनि जो कंट्रीब्यूशन आहे। हिनखे त असीं कंहिं बि सूरत में नथा चई सघूं त न ईअं कोन्हे, या पोलिटिकल पार्टीज़ न वॾियूं कुर्बान MRD वारी तरीक़ में त वॾियूं कुर्बानियूं आहिनि पाकिस्तान जे अवाम ऐं ख़ासि करे सिंध जे माण्हुनि जूं। पर जेको मुशरफ जनरल ज़िया जी ॻाल्हि जेका MRD जी तरीक़ पाकिस्तान जी पूरी हिस्ट्री में इन क़िस्म जी तरीक़ हली कान्हे। पर हाणे आउं तव्हांखां वरी इहो पुछंदुसि, चलो तव्हांखे काफ लीग सां इतिहाद इन करे करिणो पियो त किथे जमहूरियत पटड़ी तां वरी न लही वञे ऐं हीउ सिलसिलो जेको जमहूरी निज़ाम आहे इहो हलणु खपे। हिते पाकिस्तान में असां ॾिठो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी जेका शहादत थी थिए उन में सिधी या अण सिधी तरह असांखे जनरल मुशरफ मुलविस नज़र अचे थो। तव्हां चओ था त चौधरी परवेज़ इलाही, काफ लीग, अरबाब या XYZ जिन जा नाला मोहतरमा खयां उहे सिधी तरह या उहे मुख मोहरा कोन हुआ, मुख मोहरो वरी बि जनरल परवेज़ मुशरफ हो। अकबर बुगटी जी शहादत थिए थी उन में बि मुलविस परवेज़ मुशरफ आहे। लाल मस्जिद थिए थो परवेज़ मुशरफ आहे। आइन टोड़ियो थो वञे 3 नवंबर जो उनजो ज़िम्मेवार बि परवेज़ मुशरफ आहे। ऐं इहो 99 वारो बि 99 खे तव्हां उहो त वरी पार्लियामेंट हुनखे पार्डन कयो न 17वीं आइनी तरमीम में, पर जेको 3 नवंबर वारो एक्शन हो उनखे न पार्लियामेंट उन जी तौसीक़ कई न अदालतुनि कई। त 6 जेको आर्टिकल 6 आहे आइन जो, तव्हांखे आख़िर कहिड़ी रुकावट हुई? ॿियूं सभु शयूं हिकिड़े पासे था रखूं, तव्हां जनरल मुशरफ ते आइन सां मुल्क सां गद्दारी जो इहो केस छो न दाख़िल कयो? इहो न अदलिया करे सघे थी, न अपोज़िशन पार्टियूं करे सघे थी, न इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डोमेन आहे मौजूदा गवर्नमेंट जो। तव्हां सम्झो था सभिनी बुराइनि जी जड़ मुशरफ हो, तव्हां चओ था गार्ड ऑफ ऑनर असां कोन ॾिनो ॿियनि ॾिनो, पर ही केस त तव्हां दाख़िल करे पिया सघिया। ॾिसो केस त दाख़िल थियल आहे, मुशरफ त हिकिड़ो कोन्हे, इलाही केसिस दाख़िल आर्टिकल 6 तहत ॻाल्हि ॿुधी वञे न यार, ॾिसो न। सो ॻाल्हि इहा आहे त मुशरफ अञा ताईं बि लंडन में आहे, वेठो आहे, हले पियो, चए थो तव्हां हिकिड़े ॾींहुं ईंदुसि, बहरहाल ईंदो त एतिरी मुंहिंजो ख़्यालु कोन्हे त हुन में हिमत आहे, पर पंहिंजी जाइ ते सिलसिलो उहो करियूं जंहिंजो को नतीजो ऐं पॉज़िटिव नतीजो ऐं ओवरऑल असांजी सिस्टम खे कंसोलिडेट करण जो मिले। असांखे अॼु बि चयो थो वञे त भई तव्हां अरिड़हीं तरमीम कई, हुन में पावर्स ॾेई छॾिया, हेॾां होॾां डाइल्यूट कयो प्रेसिडेंट जो पावर, प्रोविंस खे ॾिना, अवाम खे को हुन मां अटो मिलियो, को हुन मां हुनखे खंडु मिली, छा मिलियो। सो पॉइंट इज़ कि तव्हीं जे कंहिं हिकिड़ी शइ खे खणो था हथ में, आर्टिकल 6 पहिरीं त अञा ताईं कॾहिं बि उनखे लीगली ट्रांसलेट कोन कयो आहे त एग्ज़ैक्टली उन सिलसिले खे कहिड़े तरीक़े सां इम्प्लीमेंट कयो वेंदो। उनजो जेको लीगल फ्रेमवर्क आहे, ब्रॉड त आहे तमामु, पर स्पेसिफिकली उहो अञा कोन्हे ठहियलु।
ऐं ज़ाहिर तव्हां सम्झो था त जेॾीमहिल जनरल मुशर्रफ हुजे, जनरल ज़िया हुजे, इवन पुराणा जनरल हुजनि, जे उन्हनि खे ट्राए करण लाइ अॼु ताईं सिलसिलो शुरू कंदो, त पोइ तव्हां वरी बि साॻी ॻाल्हि ते आऊं ईंदसि, त तव्हां पोइ या त सभु पॉलिटिकल फोर्सिस एतिरा यूनाइटेड हुजनि त ॿी का इंस्टीट्यूशन जेका आहे सा इन ॻाल्हि खे तव्हांखे कन्फ्रंटेशन में बि तव्हां उनखे ओवर पावर करे सघो, जे न त पोइ उन टाइम जो इंतज़ारु करियो जंहिंमें असीं उहो करे सघूं। नवीद साहब, उन खां अॻु में हिकिड़ी ॿी जेका ॻाल्हि आहे, आर्टिकल 6 ते पहुचण खां अॻु में हीउ जेको तव्हांखे IJ वारे केस में, ISI केस, असगर ख़ान केस में कोर्ट माहौल ठाहे ॾिनो गवर्नमेंट खे त तव्हां एक्शन खणो ऐं बाक़ी FIA या इदारा उन चार्ज फिक्स कनि, त तव्हां प्रीएम्बल तौरु इन ते कमु शुरू कयो आहे, त शायदि तव्हां लाइ आर्टिकल 6 जे अंदरि कार्रवाई जनरल मुशर्रफ या ABC उन खिलाफ़ आसान हुजे। सर कोर्ट त इहा महिरबानी इहा ई कई न, त बजाए जेका कोर्ट में त हिकिड़ो केस हले पियो, कोर्ट पाण उन जो नोटिस वरितल आहे, सॼी जेॾी महिल एविडेंस अची वई त कोर्ट उन ॻाल्हि खे खाई वई ऐं पोइ वरी हेॾां मोकिले छॾियो त गवर्नमेंट कोर्ट में अची वियो। पर हुकूमत में उन ते को ख़ासि रिस्पॉन्स जीअं चइजे, ज़ाहिर आहे हुकूमत रिस्पॉन्स कोन, हू जे कोर्ट जो इहो ख़्यालु हो त इहो हिकिड़ो मिनट ॻाल्हि जे ईअं करण सां सियासी क़ुवतूं पाण में हिक ॿिए में अञा वधीक टकराव में अचनि, त इशू इहो कोन हो। इशू इहो हो त छा इंस्टीट्यूशनली फौज, ISI या केर बि लीगली इलेक्शंस में इंटरवीन करे सघनि थियूं, ऐं छा उन्हनि खे इहो को हक़, को आईनी कानूनी आहे या न। इशू ठाहे छा वियो त नवाज़ शरीफ़ केतिरा पैसा वरिता ऐं काज़ी हुसैन अहमद केतिरा वरिता ऐं ॿियो अरबाब गुलाम रहीम घणा वरिता, ऐं इन करे कोर्ट खे उन पॉइंट ताईं इहो इन फ़ैसिले खे उन हिसाब सां करे ऐं पोइ केस खे अॻिते वठी वञिणो न। पर सर उन में तव्हांजी पार्टी बसि सिंध असेंबली जा MPs कल्ह तव्हां ॾिठो हूंदो टेलीविजन ते या तव्हांखे रिपोर्ट बि हूंदियूं त उहो ख़ुदि, पर पंजाब असेंबली में बि त तव्हां ख़ुदि अॼु वरी एहतजाज ते लही आया आहियो त इन ते केस ते अमल थिए, या त तव्हां उन केस जे लाइ रिव्यू में वञो हा जीअं ई फतवा आई त भई हीउ केस अणपूरो आहे, या जेको जेको कोर्ट गवर्नमेंट खे चयो त तव्हां हिन ते बाक़ी चार्ज अणपूरो कीअं आहे। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, एविडेंस सॼी आहे, माण्हुनि जेके उन्हनि पोज़ीशन्स ते हुआ तिन वही एविडेंस ॾिनूं, लिस्टूं ॾिनियूं, बाबा आऊं ॾियण वारो फलाणो वठण वारो, बिल्कुलु जेको वठण वारो आहे उन बि कॾहिं डिनाए कोन कयो आहे त न न, ऐं जे हींअर किथे डिनाइल किथे कंहिंजो आयो बि आहे त हिस्टोरिकली तव्हां ॾिसंदा त हमेशह इन ॻाल्हि खे एक्सेप्ट कयो ही की हिस्ट्री जो हाणे हिसो थी वियो आहे। ॻाल्हि इहा कोन्हे, ॻाल्हि आहे त उन ॻाल्हि खे असांखे सभिनि खे गॾिजी हिकिड़ो फ़ैसिलो करिणो हुजे, जीअं COD में थियो त इहे ॻाल्हियूं सभु हुयूं, पंहिंजी जाइ ते हुयूं, पर असांखे हाणे अॻिते वधणु खपे। हाणे वरी असीं जे उन में था वञूं त पोइ असीं उते ॿियूं इंस्टीट्यूशन्स ओतिरो ई पावरफुल ऐं पॉलिटिकल फोर्सिस जेके आहिनि त वरी कमज़ोर ऐं पाण में छिड़ विछिड़ थियल, उहो पीपल्स पार्टी जो कंहिं बि सूरत में जेको ऑब्जेक्टिव कोन्हे। हीअ 5 साल जेका हिन गवर्नमेंट कढिया उहो इन ई फिलासफ़ी जे तहत कढिया न, ऐं उन में आऊं इहो कोन चवंदुसि रुॻो असांजो, उन में मियां नवाज़ शरीफ़ जो बि रोल हो, जेको इहो ॻाल्हि सम्झो त भई इन खे सिस्टम खे असांखे डीरेल न करणु घुरिजे। कई हमला थिया, कई कोशिशूं थियूं, सो असां कॾहिं बि कंहिं शइ खे भले हीअ सभु जेके तव्हांजियूं ॻाल्हियूं असीं अॼु ॿुधूं पिया उहो इन ई फिलासफ़ी जे तहत न की बाबा हिन खे जेको ॿार आहे जेको अञा उनखे उथणु सम्झणु पढ़णु त ॾियो, पोइ सभिनि सां विढ़ंदो वञी, हींअर खां वठी तव्हां हुनखे विझंदो जंग में त पोइ त हुन में एतिरी ताक़त ई कान्हे। अच्छा साईं हिकिड़ो मिनट, अयूब ऐं यया जी ॻाल्हि नथा करियूं, ठीकु आहे। 73 जो आइन आयो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 73 जे आइन में इहा शिक विधी, आइन में जेको आर्टिकल 6 आहे, उन खां पोइ जेको ज़िया कयो, उन खां पोइ जेको मुशर्रफ कयो, उहो बि तव्हांजे साम्हूं आहे, सीनियर सियासतदान आयो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाई ते कयो, उहो बि तव्हांजे साम्हूं आहे, सीनियर सियासतदान आयो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाई ते चाढ़ियो वियो। मियां नवाज़ शरीफ़ खे वज़ीर आज़म हाउस मां खणी अडियाला जेल में बंदि कयो वियो, पोइ 10 सालनि लाइ मुल्क मां जलावतन कयो वियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी वई। छा तव्हां सम्झो था त हीअ जेके आमिर अचनि था, जेके आइन खे रदी जे हिकिड़े कागज़ वांगुरु उछले था छॾी रदी टोकरी में, इन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां एक्शन जेसिताईं न खणंदो त छा जेके ही तव्हां मफ़ाहिमत जी भले सियासत करियो,
ॿिया सभु शयूं तव्हां कयो, पर जेसिताईं इन्हनि आमरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी तेसिताईं मुल्क में इन क़िस्म जूं कार्रवायूं तव्हां रोके सघो था? इन सां जमहूरी क़ुवतूं मज़बूत थींदियूं, तव्हां आमरनि खे छॾे ॾियो ईअं छूट? न, आमरनि खे छॾण जी ॻाल्हि कोन्हे। ॾिसो न, अॼु कल्ह खां वठी अॼु ताईं असीं एतिरो त आया आहियूं त हाणे को आमिर अचण खां अॻु में 50 दफ़ा सोचींदो। हीअ हालात जेके पाकिस्तान जा थिया, जे इहा सिचुएशन जेका तव्हीं पिया चओ न, जे इहो असांजी फिलॉसफी न हुजे हा त कॾो को हिन सिस्टम खे डिरेल करे वठनि हा या टेक ओवर करे, या कई शयूं बांग्लादेश मॉडल फलाणो ढींगरो कोन हलिया न। एतिरी मेच्योरिटी न, ॾिसो बांग्लादेश मॉडल जी ॻाल्हि न कयो। हिते हाणे अक्सर माण्हू चवनि था त ही 5 साल हुकूमत पीपुल्स पार्टी कोन कई आहे, ही 5 साल बांग्लादेशी मॉडल हो। हिते आम वापे जूं शयूं हुजनि, पेट्रोल जा अघ हुजनि, निजकारी हुजे, हिते मुख़्तलिफ़ वॾा ठेका हुजनि, सभु कोर्ट फ़ैसिला कया आहिनि। तव्हां डमी थियो वेठा हुआ। हिते बांग्लादेश मॉडल हलियो आहे 5 साल, तव्हां हुकूमत कोन कई आहे। ओके तव्हां हुनखे कुझु बि चओ, पर ईअं कोन्हे न। फैक्ट इहो आहे त पार्लियामेंट हुई, गवर्नमेंट हुई, इलेक्टेड गवर्नमेंट हुई, पार्लियामेंट जे मेजॉरिटी जे आधार ते गवर्नमेंट एग्ज़िस्ट पे कयो। उहा कोर्ट जो जेको इंटरवेंशन आहे या कोर्ट पंहिंजी जेका लिमिट्स आहिनि उन खां जेका डाइग्रेशन कई, इहे सभु हिकिड़े एवोल्यूशनरी प्रोसेस जो हिसो आहे। हुकूमत तव्हां कई या कोर्ट कई? इहो 2 साल आख़िरी 2.5 साल जॾहिं खां कोर्ट ई बहाल थी, उन खां पोइ तव्हांजी हुकूमत हुई या कोर्टुनि जी हुकूमत हुई? इहो को सवाल कोन्हे। हुकूमत हूंदी आहे, कोर्ट हूंदी आहे। जो तव्हां जेको चओ था, असीं बिल्कुलु इन ॻाल्हि सां एग्री था करियूं त कोर्ट एग्ज़ेक्यूटिव अथॉरिटी जे कमनि में तमामु घणी इंटरवेंशन कई, इन हिसाब सां इहो सोचींदे त असीं अवाम जी भलाई में इहो करियूं पिया। एट द एंड ऑफ द डे मुंहिंजे हिसाब सां ज़्यादातर केसिस में अवाम जी भलाई थियण जे बजाय अवाम जो नुक़सानु थियो उन सभिनी इंटरवेंशन्स मां। पर बहरहाल कोर्ट इन हिसाब सां पोज़ीशन वरिती। छा इहो चइजे त कोर्ट जी हुकूमत आहे तव्हां घर वेठा आहियो? ईअं कोन्हे, दैट्स नॉट ट्रू। ऐं न ई बांग्लादेश मॉडल इहो आहे। बांग्लादेश मॉडल सिंपली इहो आहे त तव्हां हिकिड़ी टेक्नोक्रेट्स एक गवर्नमेंट रखो ऐं उनखे पुठियां का फौज हलाए, अॻियां खां ही माण्हू हलाए। अच्छा नवीद साहब, हीउ त हिकिड़ो आइनी क़ानूनी त ख़ैर वॾो फ्रंट आहे, जिते काफ़ी कामयाबियूं आहिनि पीपल्स पार्टी जूं, अरड़ी 19-20 NFC ॿिया मामला। पर जेको मुल्क जे अंदरि डिलीवरी जो फ्रंट हो, जंहिंमें बिजली, गैस ऐं हीअ जेके बहरान रहिया, तव्हां ख़ुदि पाणी बिजली जा वज़ीर बि रहिया, ऐं तव्हांखे घटि वज़ीरनि खे क्रेडिट आहे 5 सालनि में 5 वज़ारतूं कंहिं न कंहिं फॉर्म जे अंदरि तव्हां वटि रहियूं। त अच्छा 7, बल्कि इहो त मुंहिंजो ख़्यालु आहे वधीक वॾो अंग थी वियो। त उन हवाले सां त तव्हांजी उहा जेका कारकर्दगी हुई डिलीवरी फ्रंट ते, उहा एतिरी इम्प्रेसिव न हुई। तनक़ीद जो घणो, बल्कि 90% खां मथे तनक़ीद तव्हां थींदी उन फ्रंट ते रही आहे। त हाणे हिन मंशूर जेको असीं ॾिठो वेठे, त उन में काफ़ी तव्हां स्टेप्स त ॾिना आहिनि, पर तव्हां सम्झो था त तव्हां हिन मंशूर सां ऐं हिन परफॉर्मेंस सां अॻिते वञी डिलीवरी फ्रंट बहितर इम्प्रूव कंदा? पहिरीं ॻाल्हि त इहा त आया, ॾिसो न, गवर्नेंस जी मां तव्हां ॻाल्हि था करियो, त गवर्नेंस सिर्फ़ु इहो कोन्हे त हिकिड़ी गवर्नमेंट आहे, फेडरल गवर्नमेंट आहे या ख़ुदि मुख़्तार आहे या सभु पावर्स हुन वटि आहिनि ऐं उहो जीअं चाहे तीअं करे ऐं इन हिसाब सां आवाम खे डिलीवर करे त उनखे जेको आहे सो वाह करे, हुजे न करे त पोइ माण्हू उन ते क्रिटिसिज़म करे या ॻिची मचे ॾे त बि तव्हां छो कोन कयो। अदा वारी ॻाल्हि ते वरी ईंदसि त उन हद ताईं त गवर्नमेंट कोन हुई न पावरफुल या ख़ुदि मुख़्तार हर इशू में, हर ॻाल्हि ते। हिकिड़ी सिंपल मिसाल आउं खणंदुसि LNG जो। मुल्क में गैस जी शॉर्टेज आहिनि ऐं थींदी पई वई, हुकूमत खे उपा वठणा हुआ त गैस जेको आहे सो केतिरे हद ताईं असीं मुल्क में वधायूं। 2 तरीक़ा हुआ, या इम्पोर्ट करियूं पाइपलाइन जे थ्रू या इम्पोर्ट करियूं LNG जे थ्रू हुनखे कन्वर्ट करे वरी गैस करियूं। हिकिड़े पासे पाइपलाइन वारो जेको आहे उन ते सैंक्शन्स अमेरिका जो प्रेशर वग़ैरह, ईरान पाइपलाइन ते। ॿिए पासे असीं LNG खणी अचूं त उते सुप्रीम कोर्ट रोके छॾे त सही मुल्क खे नुक़सानु थींदो। मुल्क जो नुक़सानु इहो आहे त जे प्राइस ते LNG तॾहिं आई पई $11 ते, अॼु LNG मिले पई $18.5 ते, अंडर द सेम फॉर्मूला। सही। सो नुक़सानु कंहिं कयो? ऐं उन टाइम में जेतिरो कोन हो असां वटि गैस, उन जे बदिरां या डीज़ल इस्तेमालु थियो या फर्नेस ऑयल इस्तेमालु थियो। उन जो ही
अरबें डॉलर्स जो जेको हिननि 4 सालनि जे 3 सालनि जे पीरियड में जंहिंमें कोर्ट जो फ़ैसिलो ऐं अॼु ते वेठा आहियूं ऐं आईंदा बि अलाए कॾहिं इहो वञी असांखे अलाउ थींदो त इहो त नुक़सानु त माना थियणु सम्झो केरु इहो थो फ़र्क़ु उहो ई IPPs ऐं RPPs वारो आहे न हा। IPPs वारो जे करे उन वक़्तु जंहिं रेट में असांखे मिलियो हो ऐं हिन वक़्तु असां RPPs जे रेट ते डन कया त उहे जेके IPPs हुजनि हा त अॼु मुल्क जी क़िस्मत तब्दील थियल हुजे ॾिसो न हा IPP त पंहिंजे जाइ ते विजन हो मोहतरमा जो उन आंदा ओॾी महिल इन्हनि ई साॻियुनि माण्हुनि घोड़ा कई त साईं महांगो आहे ॾाढो महांगो आहे बिल्कुलु ऐं उन मां बि ख़ुदा कयो जो इलाही सारा लॻी विया त मुल्क में अॼु बि बिजली आहे जेके हिननि बंदि कराए छॾिया या जिन माण्हुनि खे हुननि जेलनि में विधो त तव्हां मुल्क में छो पैसो खणी आया आहियो ऐं छो तव्हां इन्वेस्टमेंट कई आहे ऐं उहो भॼी विया ऐं उन जेको साइकोलॉजिकल इफेक्ट थियो त 10 सालनि लाइ वरी केरु कोन आयो सही तव्हां जी ॻाल्हि कटियूं ब्रेक जो टाइम थियो थोरा वटि असांखे इश्तिहार तव्हां त पुनः हाणे मिलनि पिया शायदि नाज़रीन हलूं था हिकिड़ी नंढी साइड आहे ऐं साईं खां पोइ असां कोशिशि कंदासीं साईं खां पुछूं त ईंदड़ इलेक्शन में ख़ासि करे सिंध जे हवाले सां साईं जिन जो तालुक़ु टंडे मोहम्मद ख़ान सां आहे टंडे मोहम्मद ख़ान में असां NFC अवार्ड ॾिठो हिकिड़ो NFC अवार्ड आयो वॾी साराह थी सॼे मुल्क में ऐं वाक़ई सूबनि खे वफ़ाक़ खां तमामु घणा पैसा विया ऐं सिंध खे त 200 अरब खनि इज़ाफ़ी मिलिया आहिनि सिंध में केॾी वॾी ख़ुशहाली आई आहे सिंध जा माण्हू केॾा शाहूकार थी विया आहिनि उन जी ज़िंदगी में केॾी वॾी अज़ीम इनक़लाबी तब्दीली आई आहे साईं बि हुते टंडे मोहम्मद ख़ान जा आहिनि सिंध जा माण्हू बि हिननि जे साम्हूं आहिनि उहो पुछंदासीं त उहे पैसा विया उहे सिंध जा माण्हू ख़ुशहाल छो न थिया उन ते ॻाल्हाईंदासीं अचूं था नंढी साईं खां वेलकम बैक नाज़रीन असां ॻाल्हि ॿोल पे कई वफ़ाक़ी वज़ीर साईं नवीद कमर सां ऐं हिकिड़ो सिंध जे इशूज़ ते हलण खां अॻु में हिकिड़ो ॿियो सुवालु आहे साईं असां ॾिठो हिते माज़ी में 88 खां वठी असां हुकूमतूं ॾिठियूं हुन खां अॻु में भुट्टे साहिब जी जॾहिं हुकूमत हुई तॾहिं असां अञा पंहिंजो होश ई कोन संभालियो पर हीअ हुकूमतूं असां ॾिठो त जीअं पीपल्स पार्टी जी हुकूमत ख़तमु थी त मियां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई उन एहतसाब शुरू कयो पीपल्स पार्टी जी हुकूमत जो वरी मियां नवाज़ शरीफ़ जी ख़तमु थी त पीपल्स पार्टी जी हुकूमत आई त हुननि उन्हनि जो एहतसाब कयो उहो मियां शरीफ़ खे अरेस्ट करण ई पियो कुझु इशूज़ उन में बि हुआ वरी सैफुर रहमान जो दौरु आयो उहो तव्हांजे साम्हूं आहे ऐं तव्हां बि हुन में मुतासिर थियो हिन दौर में असां ॾिठो आहे त पहिरियों दौरु हो 5 साल तव्हां हुकूमत में बि हुयो ऐं 5 सालनि उन हुकूमत दौरान ई तव्हांजो एहतसाब थियो अदलिया बि हुई मीडिया बि हुई ऐं उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि तव्हां इक़्तिदार खे छॾियो कोन एॾियूं मुश्किलातूं हुयूं रोज़ु टाइम मिलंदा हुआ त मुफ़ाहिमत वारी पॉलिसी जेका तव्हां रखी ऐं हिननि सभिनी मुश्किलातुनि जे बावजूदि कहिड़ी अहिड़ी तव्हांखे मजबूरी हुई जो तव्हां हीअ सभु मामला साम्हूं हूंदे बि तव्हां इहो चाहियो त असां पंहिंजो इक़्तिदार में रहूं ऐं अवाम खे अॼु बि शिकायत इहा आहे त तव्हां इक़्तिदार में रहंदे अवामी मसइला हल न कया ॾिसो न पहिरीं ॻाल्हि त इहा ॻाल्हि पहिरीं पाण करे चुका आहियूं त जेको डेमोक्रेटिक सेटअप आहे असांजो तव्हांजो असांजे फ्यूचर जो जेको जनरेशन्स आहिनि उन जी भलाई उन में आहे असां कहिड़े सूरनि में जेको आहे 5 साल गुज़ारिया तव्हां त उनखे इक़्तिदार चयो ऐं त इक़्तिदार कोन चवंदुसि पर जिन पोज़ीशन्स ते हुआसीं केॾी महिल कोर्ट में बीठा ऐं प्राइम मिनिस्टर जी बेइज़ती पई थिए उनखे रिज़ाइन पिया कराइनि वरी नओं आयो त उनखे कोर्ट में पिया बीहारीनि वरी ऑर्डर थो थिए उनजे अरेस्ट जो सदर साहिब ते थो थिए त हिन जे ख़िलाफ़ु ताईं ॿाहिरियुनि मुल्कनि में वञी केस हलायो हिनखे चयो त हीअ सभु जेके आहिनि से ग़लति आहिनि करप्ट आहिनि इहे आहिनि पाण त चवंदा बि ॿियनि खां चवराईंदा हाणे इन टॉर्चरस सिचुएशन में ऐं इशू इक़्तिदार जो कोन्हे इशू आहे हिकिड़ी कंटिन्यूटी जो हिकिड़े सिस्टम खे हलाइण जो उनखे हर मुश्किल मां बचाए अॻिते ताईं पहुचाइण जो एहतसाब खां त हूअं त पहिरें ॾींहं सां चौधरी निसार जेको सम्झो वॾे मां वॾो क्रिटिक आहे उनखे पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन करे असां पाण रखियो ठीकु आहे अंडर COD असांजो हो जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त नवाज़ शरीफ़ कंहिं सूरत में इन ॻाल्हि ते कोन बीहंदो पर असांखे त जो फ़र्ज़ु हो इनखे इम्प्लीमेंट करणु असां कयो ऐं असां पंहिंजे पाण खे उते बि एहतसाब लाइ रखियो असां प्रेस खे जेको आहे सो किथे बि हल्को बि इहो कोन इंडिकेशन ॾिनो त बाबा एतिरो न करियो थोरो चिकियूं आइदर कैरेट या स्टिक जे हिसाब सां किथे बि न ऐं कोर्ट जो त हूअं ई सॼी जेका बि सिचुएशन आहे तव्हांजे साम्हूं आहे त
एहतसाब बाक़ी इन हिसाब सां हो ऐं उन हद ताईं डिलीवरी जेका हुई उहा लिमिटेड रही. जेको मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल मूं ॾिनो, अहिड़ो कई एग्ज़ाम्पल्स आहिनि. पर जिते जिते करे सघियासीं असांजी जेका सॼी रूरल इकोनॉमी आहे उहा टर्न अराउंड थी न. भले असांजी ग्रोथ लेवल्स जेकियूं बि हुजनि, पर पहिरियों ई जेको इशू हो वीट जी प्राइसिस खे असां जंहिं डबल करे छॾियो, डबल खां मथे करियोसीं, बल्कि 400 खां 1000 ताईं 950 ताईं खणी आयासीं. त उनजो हिकिड़ो सी चेंज आयो सॼी असांजी एग्रीकल्चर सिस्टम में. जेको असां त 10 रुपया किलो 40 रुपए में था वठूं, असां ग़रीब. ॻाल्हि इहा आहे त जे असीं इहो हिकिड़ो मिनट ॻाल्हि ॿुधो, जे असीं इन ॻाल्हि खे मञण लाइ तयारु कोन आहियूं त पाकिस्तान जी जेका आहे 2/3 पॉपुलेशन रूरल आहे. ठीकु आहे न. रूरल चाहे ग़रीब आहे चाहे अमीर आहे, उहो रूरल वारे खे जेको बि एग्रीकल्चर खे तव्हां इंसेंटिव ॾियो था, उहो बल्कि वॾो ज़मीनदार त वीट ग्रोअर हो ई कोन, उहो त ही प्राइस इंसेंटिव मिलण खां पोइ उहो बि इन में आयो, ऐं न त कैश क्रॉपिंग में वेंदा हुआ. सो इहा ॻाल्हि चवणु, इहो हिते वारा जेके आहिनि न अर्बन असांजा इंटेलेक्चुअल्स ऐं माफ़ कजो सहाफ़ी, जिन खे इहा ॻाल्हि सम्झ में, उहा ॿाहिरि खे को बि इंसेंटिव मिले चवंदा साईं फ्यूडल्स अची विया. बाबा फ्यूडल केरु? जेको माण्हू अञा पर गाड़ो पियो हले, उन वटि कुझु कोन्हे. ठीकु आहे, हिकु कंहिंजो या हारी आहे या के अधु एकड़ खनि खणी उन में का पैदाइश कढे थो, त उनखे जो इंसेंटिव मिलियो त उहो फ्यूडल त कोन थियो न. हिते वारो चवे त ठीकु आहे, त अॼु बि असां वटि हारी जबरी पोरे वारा हारी रोज़ आज़ाद था थियनि. हुते बाबा जबरी वारनि खे आज़ादु सभिनि खे करायो, उन्हनि सभिनि मां जान छॾायो, उहो त इट्स अ सोशल, इट्स अ क्राइम. उन क्रिमिनल आहे जो चओ त भई अॼु बि चोरी फलाणे जाइ ते थी आहे. अर्बन सहाफ़ी था चवनि, पर सिंध में त इहा सूरत हाल कोन्हे. सिंध में त नवीद साहब इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे करे बि सोचो त इहो तव्हां बिल्कुलु इंसेंटिव ॾिना एग्रीकल्चर जा ॿिया टिया, पर तव्हां ॾिसो त महांगाई जो लेवल एॾो वधियो आहे जो जेको आम हारी आहे उनजा इनपुट्स ऐं उनजा अख़राजात एतिरा अचनि था जो उनजे लाइ मुश्किलात आहे. ॾिसो तमामु वॾी ॻाल्हि ॿुधो, जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी 2008 में टेक ओवर कयो, रेट ऑफ इन्फ्लेशन छा हो? 24%. जॾहिं पीपल्स पार्टी अॼु छॾे पई त रेट ऑफ इन्फ्लेशन छा आहे? 7.5-8%. एतिरे हद ताईं जो पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ पंहिंजे मैनिफेस्टो में इहो लिखियो आहे. मुंहिंजी आर्गुमेंट ख़तम कोन था करण ॾियो, पोइ को फ़ाइदो ई कोन्हे. इन्फ्लेशन जो फिगर ठीकु आहे, लेट मी अटो 10 रुपया मां 40 रुपया, डॉलर 60 40 तव्हीं पिया चओ न, ईअं कोन्हे. पहिरीं न वेठो, पॉइंट इहा आहे त नवाज़ शरीफ़ पंहिंजे मैनिफेस्टो में इहा ॻाल्हि क़बूल कई आहे त असीं जिते हींअर आहे इन्फ्लेशन उनखे उते ई रखंदासीं. माना असां जेतिरो बि उन ॻाल्हि खे हेठि खणी आयासीं, उनजो हिकिड़ो अणसिधे तरीक़े सां हू एतिराफ़ था कनि त पीपल्स पार्टी, ऐं जेॾीमहिल तव्हां इन्फ्लेशन रेट खे घटि करे खणी ईंदा आहियो त उनजो ऑटोमेटिकली जो ओवर पीरियड ऑफ टाइम इहे सभु जेके नंबर्स आहिनि, छो इन्फ्लेशन माइनस में तो कोन वही है, जो कि चो 40 रुपया 40 रुपया कोन है, तरह किथे जो 40 रुपया केड़े स्टोर में वही शॉपिंग कंदा है, बहर सूरत देयर हैज बीन एन इंक्रीज तो पहिरीं त असां पाण ॾिनूं न, ताकि इंसेंटिवाइज करियूं, ताकि असांखे अमेरिका में ऑस्ट्रेलिया में कणक घुराए उनखे सब्सिडाइज करे पोइ माण्हुनि खे ॾियूं, अच्छा पंहिंजे माण्हू खे छो न. नवीद साहब जीअं तव्हां वटि वज़ारतूं रहियूं, तव्हां जेको कुलीग ऑफिस शेख साहब, हुन ते वॾी वॾी तनक़ीद इहा आहे क्रिटिक्स जी त हुन पंहिंजे जेतिरी एक्सपेक्टेशन हुई ऐं जेको इकॉनमीअ जो मामिलो मथे उथणु घुरिजे हा, उनजे भेट में काफ़ी मसइला अहिड़ा आहिनि जेके पीपल्स पार्टी खे क्रेडिट नथो वञे उन्हनि जो. न ॾिसो ॻाल्हि आहे हफ़ीज़ शेख त तव्हां जेतिरो बि क्रिटिसिज़म करियो ऐं उहो इन मामले में नथा करे सघो. इन मामले में 3-4 शयूं जेके थियूं, जेके इकनॉमिक इंडिकेटर्स जे हवाले सां तव्हां ॾिसो त इन्फ्लेशन रेट सिंगल डिजिट में आयो ऐं कंटिन्यूअसली रहियो आहे. असां वटि जेके एक्सपोर्ट्स जूं वधियूं ऐं काफ़ी जेके आहिनि हर साल जेका रिकॉर्ड ब्रेक थिए थो. असांजो जेको रेमिटेंसिस आहे उहो त सॼो सिस्टम ई चेंज थी वियो. हाणे असांजो मेन स्टेज जेको आहे सो फॉरेन रेमिटेंसिस थिए थो ऐं हर साल उहो इंक्रीज़ था थियनि. हाणे त $1 बिलियन मंथ खां बि मथे चढ़ी वियो आहे. जॾहिं असीं आया हुआसीं तॾहिं त छा हो, असांजी जेका आहे फॉरेन एक्सचेंज रिज़र्व्स केतिरा हुआ, ऐं पाण फाइनेंस मिनिस्टर मूंखे ख़बर आहे
त असीं ॿुधाईंदा $500 मिलियन हुआसीं, हो एक्चुअली उन खां घटि। पर हुकूमत जे आख़िरी ॾींहंनि में हाणे उहे वरी डिप्लीट थियण लॻा आहिनि तमामु तेज़ी सां, तव्हांखे इहा वधीक ख़बर हूंदी। इट्स अ वन टाइम डिप, छो जो IMF जूं पेमेंट्स ड्यू थी हुयूं वग़ैरह, पर दैट इज़ नॉट स्ट्रक्चरली, त को नुक़सानु कोन थियो न। स्ट्रक्चरली त असांजे रेमिटेंसिस बि इंटैक्ट आहिनि, एक्सपोर्ट्स बि इंटैक्ट आहिनि, सो उहे इट्स ओनली टेम्पररी थिंग। सो उन कोन्हे ॻाल्हि जेका माण्हुनि जी तव्हां चयो पिया, वरी माण्हू त उहो ई एक्सपेक्ट कंदा त भई असांखे छा मिलियो, NFC अवॉर्ड मिलियो, असांखे छा मिलियो। त बाबा जेको सिंध गवर्नमेंट, बलूचिस्तान गवर्नमेंट ऐं KP बि उन हद ताईं आहे जिन खे जेतिरो एडिशनल फंडिंग मिली काफ़ी हद ताईं, टड़िमा मथान में ताईं ॾिसो, ऐं तव्हांखे सभई स्कीम्स ॿुधायां जेके असां हिन पीरियड में कराए सघियासीं, फेडरल गवर्नमेंट मां बि ऐं सिंध गवर्नमेंट मां बि। सो नज़र आयो, ग्राउंड ते नज़र आयो, पर जे तव्हां सम्झो था त ओवरनाइट जेके 60 सालनि जूं या उन खां पुराणियूं जेके आहिनि डेफिशिएंसीज़, उहा हिकिड़े टर्म में ताईं पूरियूं करे वञो त उहो त कोन थींदो। तव्हां सम्झो सिंध जा माण्हू ख़ुशहाल थिया आहिनि हिन खां पोइ? सिंध जे माण्हुनि जी जेका लाइफ आहे, स्टैंडर्ड ऑफ लिविंग आहे, ऐं ख़ासि करे सिंध जे रूरल माण्हुनि जी ॻाल्हि थो करियां, उहो डेफिनेटली उन में इंक्रीज़ आयो आहे। बल्कि अॼु त पाकिस्तान जी इकॉनमी जेका हले पई, जेका इंडस्ट्री आहे, मोटरसाइकिल जी इंडस्ट्री आहे, कार मेकर्स जी, उहो सिर्फ़ु रूरल इकॉनमी जे बेसिस ते बि हले। अर्बन में त उन्हनि जो तमामु स्लो डाउन थी वियो आहे इन टर्म्स ऑफ सेल्स। सो चेंज त आयो आहे, पर चेंज हर को माण्हू, ज़ाहिर आहे ख़ूब से ख़ूब तर की तलाश वारी ॻाल्हि आहे, त उहो त असीं पाण चाहियूं था त उहो हिन खां अञा बहितर थिए, अञा बहितर थिए। गवर्नेंस, करप्शन कुझु कोन्हे, खीर ऐं बैड गवर्नेंस न कोन्हे। ॾिस न, हाणे एक्सट्रीम ते असीं ॻाल्हाईंदासीं त पोइ ॻाल्हि ई कोन थी। करप्शन बि आहे ऐं गवर्नेंस जा इश्यूज़ बि आहिनि, पर तरक़ी बि थी आहे। माण्हुनि जी जेका आहे क्वालिटी ऑफ लाइफ उहा मार्जिनली। हैदराबाद खां सवाइ कहिड़ो प्रोजेक्ट तव्हां ॾिनो आहे सिंध खे? सुपर हाईवे तव्हां न ठाराए सघियो, थरकोल अञा ताईं जेको 5 साल अॻु में जिते जनरल मुशरफ शुरू कयो, उहे जेके चयो इहो थो वञे समर मुबारक मंद खे जेको 70 करोड़ रुपया तव्हां ॾिना, उहे किथे खूह में उछलाया विया, उन जी रिज़ल्ट उहो न अची सघी। हिकिड़ो चयो पियो वञे, पोइ तव्हां जेको जवाबु हुजे। ऐं उन खां पोइ केटी बंदर वारो मोहतरमा जो हिकिड़ो प्रोजेक्ट हो, उहो वरी शायदि वरी तव्हांजी प्रायोरिटी में न अची सघियो। सॼी सिंध में जेको बरसातुनि खां पोइ जेके रोड इंफ्रास्ट्रक्चर जेको तबाह थियो, उहो अॼु ताईं बहाल न आहे थी सघो। चलो कुझु माण्हू जेके उन में मुतसिर थिया उन्हनि खे तव्हां कुझु बहाल कयो, पर ओवरऑल सिचुएशन इहा आहे त सिंध हिन वक़्तु मोहन जो दड़ो भॼण लाइ घणा हिसा सिंध जा। बिल्कुलु ज़ाहिर आहे, हुन सां कोन एग्री कंदुसि, सिंध मोहन जो दड़ो थियल आहे। बाक़ी इहो आहे त जेतिरा जेको कुझु बि ठही सघे, फॉर एग्ज़ाम्पल जेको तव्हां हैदराबाद में प्रकाश रोड जी ॻाल्हि था करियो, कंसेप्ट ई नओं हो असांजे ख़िते में, कॾहिं इहो ट्राए कोन थियो, ऐं असांजे रूरल एरिया जे हिकिड़े कुंड में ट्राए थियो ऐं तमामु पॉज़िटिव रहियो, डिस्पाइट द फैक्ट कि असां वटि पाण लोकली उनजो हिकिड़ो पोर्शन मुंहिंजे बि कॉन्स्टिट्यूंसी में अचे थो, लोकली रेजिस्टेंस हो, पर जंहिं महिल तयारु थी वियो आहे त हाणे असीं ॾिसूं त अहिड़ो रोड्स ॿिए पासे बि ठहणु खपनि। सिमिलरली ॿिया बि जेके प्रोजेक्ट्स हीअं स्टार्ट कयल आहिनि, ज़ाहिर आहे उहो पंहिंजी फ्रूटेशन ते। हैदराबाद कराची जेको मोटरवे आहे, उहो सिर्फ़ु सिंध जो कोन्हे, उहो सॼे पाकिस्तान जो प्रोजेक्ट आहे, ऐं उन ते जेका इहा साॻी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में कोशिश की वई, अनफॉर्चुनेटली उनजो जेको फॉरेन पार्टनर हो उहो कोन उनखे करे सघो, इन करे असांखे वरी बि उनखे पंहिंजे पब्लिक सेक्टर में हाणे कोशिशि पिया करियूं, उनजी ग्राउंड ब्रेकिंग थियल आहे। त पॉइंट इज़ इहे इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स पिया पुश कबा आहिनि ऐं इनशाला उहे थींदा, पर हिकिड़ो या ॿियो या टियों प्रोजेक्ट सिर्फ़ु जेको आहे उहो जे फेल थियण जे करे। नवी साहब, टाइम तमामु घटि आहे, हिकु त आख़िरी ॻाल्हि जेका तमामु ज़रूरी आहे तव्हांखां पुछणु, हिकिड़ो लोकल गवर्नमेंट ते गवर्नेंस जी ॻाल्हि आई, तव्हां हेॾो वॾो स्टैंड वरितो पार्टी ऐं आख़िर में उनखे वापसि कयो, ऐं उहा कंट्रोवर्सी तव्हां हिकिड़ी सेटल डाउन अञा हाणे मस कई, त वरी ही जेको सिंध में बेटनि जो तकरार तव्हां जेको मलिक रियाज़ जी कंपनी खे तव्हां ठेको अलॉट कयो आहे, मतिलबु फेडरल गवर्नमेंट उन में कुझु आङुरियूं प्रेसिडेंसी तरफ़ खजनि थियूं, ऐं हाणे त पोर्ट कासिम जो बाक़ाइदा फार्मर लेटर बि इशू थी वियो आहे, त उहो जेको सिंध गवर्नमेंट जो जेको आहे मालिकियत ऐं तकरार वारो मामिलो, त इहो अगेन इहो तव्हां छा इहे ॾिसो न, ॿ टे शयूं स्पेसिफिक्स जीअं तव्हां चओ पिया, आई एम नॉट अवेयर ऑफ इट,
ज़मीन जिते बि आहे जेका बि आहे फेडरल गवर्नमेंट जे कंट्रोल में बि आहे त एट द एंड ऑफ द डे उहो प्रोविंस जी आहे, इहो कॉन्स्टिट्यूशनल पोज़ीशन आहे। इन करे जेको बि उन जो यूज़ेज ठाहिणो आहे उहो प्रोविंशियल गवर्नमेंट जे NOC खां बग़ैर नथो थी सघे। इहो हिकिड़ो प्रिंसिपल स्टैंड आहे। त आई डोंट नो कि हिन पर्टिकुलर केस में सिंध गवर्नमेंट जी केतिरी इन्वॉल्वमेंट आहे या कान्हे, पर उन जे इन्वॉल्वमेंट खां सवाइ ई नथो ठही सघे। पॉइंट नंबर सही। 1। पॉइंट नंबर 2, डेवलपमेंट थियणु ॾियो, महिरबानी करियो। सिंध जे माण्हुनि खे इहा अपील आहे। ज़ुल्फ़काराबाद में बाबा उते नओं एयरपोर्ट ठहंदो, उते जेको आहिनि से न्यू रेल सिस्टम्स ठहंदा, साईं इहे त पोइ ॿियनि खे मिलंदा, ॿियनि खे छो मिलंदा? तव्हां एॾा कमज़ोर थी विया आहियो छा? सो पॉइंट इज़ कि किथे बि सिंध में डेवलपमेंट थिए थी उहा सिंध जे फ़ाइदे जी आहे। उन मां माण्हुनि खे रोज़गार मिलंदो, उन में माण्हुनि जी इनकम वधंदी, उन में सिंध गवर्नमेंट जी इनकम वधंदी। सो असीं हर शइ खां ख़ाइफ़ न रहूं। बाक़ी असांजी अथॉरिटी कंट्रोल जो जेसि ताईं तालुक़ु आहे, उहा हिकिड़ी शइ असांजी जेका आहे आइन में बि ॾिनल आहे, उहा असांखे असर्ट करणु खपे। मूंखे त इन ॻाल्हि ते बि आहे त असांजी गवर्नमेंट अनफॉर्चुनेटली जेको का आइन में असां सिंध खे इहो इख़्तियार, सिंध छा सभिनी सूबनि खे इख़्तियार ॾिनो त जेको ऑयल एंड गैस जा आहिनि फ्यूचर जा जेतिरा बि कॉन्ट्रैक्ट्स आहिनि, जेको बि रिज़र्व्स आहे उन ते अधु अधु मालिकी आहे। त उन ते असीं कोन एज़ प्रोविंशियल तरक़ी त थियणु घुरिजे, पर उहे जेके मक़ामी माण्हू आहिनि, आबादियूं आहिनि, बिल्कुलु इन्वॉल्व थियणु खपे। उन्हनि जे राइट्स आहिनि, उन्हनि जा रुगो राइट्स आहिनि, माशी राइट्स आहिनि, लाइवलीहुड राइट्स आहिनि। उनजी मुशावरत सां छो नथो थिए? तव्हां मथां थापियो छो था? बाबा मुशारफ़ ॻाल्हि ॿुध न, मुशारफ़त जी ॻाल्हि कोन्हे। हाणे हिकिड़ो आहे माण्हू आहे, उहो मच्छियूं पकिड़े थो, सॼी ज़िंदगी उनजे ॾाॾनि जी परॾाॾनि जी ज़िंदगी इन में गुज़री आहे। त ठीकु आहे, उहो सुठो आहे त उनखे उन हद ताईं प्रोटेक्शन हुजे, पर असीं उन इहो न सोचूं त इन माण्हू जी ज़िंदगी अञा बहितर थी सघे थी। सही। छा असीं उनखे सेटिस्फाइड आहियूं त हू जेको गुरबत जी हालत में सदियुनि खां रहे थो, उहा वरी ॿियूं बि सदियूं गुज़री वञनि उन हालत में रहे? न, ईअं कोन्हे न। आफ्टर ऑल उनखे उन स्टेज खां नेक्स्ट स्टेज ते सुठी सोच आहे। आख़िरी असांजा 2-3 मिंट बि कोन्हे बचा। आख़िरी सुवालु आहे, तव्हां गुज़िरियल 40 सालनि खां तव्हांखे सिंध जे माण्हुनि जो मैंडेट आहे। सिंध जे माण्हुनि 70 खां वठी अॼु ताईं तव्हांखे पंहिंजे जेके बि पंहिंजे हक़ में फ़ैसिला आहिनि या उन्हनि जे ख़िलाफ़ु आहिनि, उनजो हक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾिनो आहे। असां ॾिसूं था, तव्हां चओ था त तरक़ी थियणु खपे, माण्हुनि खे ख़दशा छो आहिनि, छो था उहो इन ते एहतिजाज कनि? तव्हां ॿुधायो 40 सालनि में कराची जी जेका सिचुएशन आहे, अॼु हुते सिंधी माण्हू जे पोज़ीशन में आहे, हुते जेका धारियुनि जी ग़ैर क़ानूनी आबादकारी आहे, क़ानूनी आबादकारी अलॻि आहे, ग़ैर क़ानूनी जेके 40 लख परॾेही हुते वेठा आहिनि, तव्हां कहिड़ो कराची में सिंध जे माण्हुनि जे मफ़ादनि जो पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़्यालु रखियो आहे जो हिते माण्हू उमेदु रखनि था मां त तव्हां को उन्हनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कंदो कि हुते ग़ैर क़ानूनी परॾेही न ईंदा, कि हूअं ई के ॿिया धारिया कोन अची वेंदा ऐं हुननि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि न कई वेंदी? सिंध में सिंधी माण्हुनि खे अक़लियत केरु नथो करे सघे। पॉइंट नंबर 1, सिंधी माण्हू खे पंहिंजी बि जेका आहे पीपल्स पार्टी जो जेको रोल आहे या न उन ते पोइ थो चवां, पर पंहिंजे हिसाब सां असांखे दुनिया में कॉम्पिटिटिव एनवायरनमेंट में वञिणो आहे। असीं पंहिंजे पाण खे ग़रीब मिसकीन करे सोच उहा छॾे ॾियूं। सही। असीं उहा पंहिंजे माइंड में रखूं ऐं इहो असांजी एज़ लीडरशिप असांजो बि कमु आहे। असीं माण्हुनि खे सची छो नथा ॿुधायूं त बाबा हाणे कॉम्पिटिटिव दौर में असांखे उहे सभु टूल्स पंहिंजे पाण सां गॾु रखणा पवंदा ऐं पोइ असीं पंहिंजे पाण खे असर्ट करे सघंदासीं। सो ईअं न त असां इंट्रूसिव न थियूं, असीं ॿाहिरि ॾा ॾिसूं। असीं चऊं त असीं न सिर्फ़ु हिते पर असीं ॿिए पासे बि असां जेको आहे सो असांजो माण्हू वञी ऐं पंहिंजे पाण खे मंझराए सघे थो। असांखे अपॉर्चुनिटीज़ मिलणु खपनि ऐं अपॉर्चुनिटीज़ वठी ॾियणो असांजो कमु आहे। सही। चलो सर, तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम जो टाइम ख़तमु थियो ऐं आख़िर में हिकिड़ी ॿियो जेको सिंध जे अवाम लाइ अहम फ़ैसिलो हिन हुकूमत जे दौरान थियो, उहो या त कोटा सिस्टम वधीक 20 सालनि लाइ उन में वाद कई हिन हुकूमत। उन लाइ ज़ाहिर आहे तव्हांजा जेके पुराणा इतादी आहे उन्हनि जो ज़ोर हो त हाणे इहो कोटा सिस्टम ख़तमु थियणु खपे, पर इन सां शायदि कुझु सिंध जे माण्हुनि खे का रिलीफ मिली सघे। ॿिया इशूज़ जाम हुआ, लोकल गवर्नमेंट ते बि तव्हां सां ॻाल्हाइणो हो,
पर टाइम जी कमी जे करे ॻणींदो त पोइ कई तव्हांखे नज़र ईंदा पर 5 साल जी परफॉर्मेंस जो हिकिड़ो अलॻि प्रोग्राम थी हाँ, सघे न थो उहो त इंशाल्लाह वरी हाणे next time दायरा कंदासीं। सूबाई ख़ुदि मुख़्तियारी NFC अवार्ड ऐं तमामु घणा इशूज़ आहिनि जेके पॉज़िटिव आहिनि ऐं उन सां फ़ाइदो बि थियो आहे नंढनि सूबनि खे। सिंध बलोचिस्तान जी ॻाल्हि कंदासूं पर जेके शयूं ज़ाहिर असांजे सिंध जे माण्हुनि जे दिलनि में आहिनि ऐं जेके ख़दशा आहिनि जेके उन्हनि खे कुझु तकलीफ़ूं आहिनि पीपल्स पार्टी खे असां उहे शयूं तव्हांजे साम्हूं रखियूं। पॉज़िटिव शयुनि ते त प्रोग्राम त्याग कंदासूं पर तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन साईं नवीद कमर साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी बसि हाणे सुभाणे आख़िरी ॾींहुं आहे हिन हुकूमत जो। असेंबली जो सेशन ख़तमु थी चुको आहे। उन खां पोइ वरी साॻिया उम्मीदवार मुख़्तलिफ़ तकनि में ईंदा। उन्हनि पंहिंजी कारकर्दगी 5 सालनि में कहिड़ी ॾेखारी उन तक जे माण्हुनि लाइ सिंध जे आवाम लाइ ओवरऑल सिंध जी जेका जाग्राफिकल ऐं सिंध जा माण्हू जेके चवनि था असांजो हक़ हुकुमरानी आहे उन हवाले सां कहिड़ा क़दम खयां विया त उहे सभु सिंध जे माण्हुनि जे साम्हूं आहिनि वोटरनि जे साम्हूं आहिनि। फ़ैसिलो ऐं एहतिसाब वरी उन्हनि खे ई करिणो आहे। असां रुॻो हिकिड़ी जेको मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि उहे पंहिंजे नाज़रीन जे साम्हूं रखिया आहिनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं असांखे ॾींदो इजाज़त। अल्लाह वही।